मन में अमीर फैसल जान दी बिशारत चाहत एक चांडियो ए बियो एकड़ो बबर आए असा जो माल हुए 400 खन जो धनार मानू असा जिंजा को नाला वरता ये आया जोरी करे गुंडागर्दी करे माल काया इन्हीं का पोइ असां अहिड़ी रिपोर्ट कराइण जे लाइ थाणे ते वियासीं उते हिननि जे ख़िलाफ़ NC बि दाख़िल करायो ऐं पर हो दहशतगर्द क़िस्म जा माण्हू आहिनि असां ॾेगारी बिरादरी जे चङनि मुड़ुसनि खे बि उहो असांजा बि वॾा आहिनि असां उन्हनि खे बि दांह ॾिनो उन खां पोइ DSP साहब वटि SSP साहब वटि बि आयासीं जिन DSP साहब खे पाबंद कयो त बाबा हिन जे मैटर खे ॾिठो वञे ऐं DSP साहब हुननि सां ॻाल्हाए करे फ़ैसिले जी तारीख़ रखाई बाबा इन जो फ़ैसिलो थिए ऐं उन खां पोइ हे अधो कराची मां माल खपाए वापसि आयो त हे उन जे ताड़ में वियो हाजी खान शहर में हिन सां विड़ी करे रक्शो हुयो रक्शो बि हिन जो फुरियो 50,000 रुपया हिन जा फुरियो इहो फहद लेगारी अमीर फैसल जिन जा नाला ॿुधाया इहे ई हुया जिन जेके हिन सां विड़िया ऐं हिन खे मोतबार धमकियूं ॾिनो त बाबा केस तां हथ खण ऐं असां फ़ैसिलो न कंदासीं हिते हिन एरिया में असां ॿिए कीअं फ़ैसिलो वरितो तूं असां खां फ़ैसिलो वठंदे ऐं हिन सां विड़िया उहा जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया में अधु जो वीडियो बि आहे तव्हां वीडियो खे बि ॾिसी सघो था उहो बि आहे सोशल मीडिया ते बि आहे ऐं उनजे बावजूदि माना हू कानून पंहिंजे हथ में खयो वेठा आहिनि ऐं असां SSP साहब खे DSP साहब खे IG सिंध DIG खे सभिनी खे वफ़ाक़ खे इहो मुतालबो था कयूं त बाबा हू 2 नंबर माण्हू आहिनि 2 टे जेके आहिनि ड्रग्स जो कारोबार कंदा आहिनि कुझु सियासी ताक़त जो नाजाइज़ो फ़ाइदो था वठनि ऐं उन जे करे साईं गुलाम शाह खे बि असांजो बि वॾो आहे साईं खे अपील था कयूं ॿियो असां आल पाकिस्तान मरी इतिहाद रहीस दरिया ख़ान मरी खे बि अपील था कयूं त बाबा असांजो वॾो आहे महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे असां बि हिन मुल्क जा आहियूं हो इन पंहिंजे एरिया खे हाजी खान खे नोगो एरिया बणाए वेठा आहिनि जीअं कश्मीर जो इलाइक़ो आहे हिते बि ईअं तव्हां पहिरें मरी बिरादरी जो वेरिफिकेशन करायो भाई मरी बिरादरी जे मथां असांजे मथां का FIR पहिरियां दाख़िल आहे या हुननि जे मथां आहिनि उहा शइ बि हिन महिल ज़ाहिर थी वेंदी पर असां दाऊं करे करे थकिजी पिया आहियूं अॻु में बि असांजा तव्हांजे मीडिया जे थ्रू असां उन्हनि जे ख़िलाफ़ वीडियो वग़ैरह ॾिना आहिनि बाबा महिरबानी करे हे असां सां वरी बि विढ़ंदा ऐं वरी बि असां चऊं था त हिन महिल बि असांजे मथां प्रेशराइज़ कयो वेठा आहिनि SHO बकीर जमाली साहब रुद्राणी साहब उन खे चयो इन खां पहिरियां वेरिफिकेशन कराए वॾो मुंशी आहे पंहिंजो रियाज़ जमाली साहब उते वियो चई त बाबा हिते को बि गाह वग़ैरह कोन्हे उते जिन भेल जो इल्ज़ाम हणी असां माल खाए विया को बि उते गाह वग़ैरह कोन हुयो या हुननि जो फ़सुलु कोन हुयो जिन्हनि में हुननि खे कूड़ो करे छॾियो आहे सो असां पुरज़ोर अपील था कयूं आला पंहिंजो इक़्तिदारनि खे महिरबानी करे इन जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे अगरि इन जे ख़िलाफ़ एक्शन न खयो वियो त असां इंडस हाईवे ब्लॉक कंदासीं असां पंहिंजो बिरादरी जे माण्हुनि खे अच्छा लेगारी बिरादरी जा चङा असांजा वॾा आहिनि असां उन्हनि खे बि पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे पंहिंजनि खे कंट्रोल कयो वञे ऐं इन्हनि जो नोटिस वरितो वञे कोशिश कयो 3-4 गॾिजी आया छेलो नंढा ॿार छोकिरा ॿार असां छेलो पाए रखंदा छेले खां मछली थी पियो हुननि जो छेलो पाईंदासीं असांखे हमारा छेलो नंढो माल असांखे ज़ोरा करे खाया 2 छोकिरियूं वो बिरादरी जा मुड़ुस शक्ति विच में आया फ़ैसिलो तारीख़ रखिजी SSP दारूं DSP जोई हर जो भाई फ़ैसिलो 12 तारीख़ जो फ़ैसिलो हुंदड़ खां जमाल में तारीख़ रखियो उन तारीख़ ते कोन आया बाद में हिननि मोतबार धमकी ॾिनो असांखे असां इन शइ जे गौर कोन कयो त असांखे कोन मिलंदा असां ॿियो ॾींहुं मुंहिंजो भाउ स्टाफ ते वेठो पंहिंजे गाड़ी ते रईस गाजी खान जे सरबराही में असांजो आलम आहे असांजो वॾो भाउ आहे असांजो हुनजो सरबराही में हुते हुनजा भाइटिया विड़िया आहिनि जेको जहांगीर आहे जेको अमीर फैसल आहे चाहत लेगारी ऐं बिशारत जेको टोपी पायो सफ़ाई बम पियो थो सभु छिते कुते होश मां निकितल आहे हर हिकु इंसान सां हुनजो जहिड़ो हर हिकु इंसान सां हू मन पंहिंजो दुश्मन सम्झी वेठो आहे इलाइक़े खे सॼो कवर कयो वेठो आहे उहो इहो चाहे थो हिन इलाइक़े में चङो मां आहियां माण्हू मुंहिंजा पेर चटनि इहो त थी नथो सघे असां कंहिंजा गुलाम न आहियूं जो ॿाहिरि थी नथो त असांजो भाउ आहिनि जे दुश्मनी कंदो त सभु को पंहिंजो कखनि में आहे मेन मसइलो इहो आहे असां जेके हालात असां हुनखे अपील कयूं था SSP दादू खे DSP जोई खे भाई हिन मामले जी नोटिस वठो तव्हां इंक्वायरी करे ॾिसो त हक़ सच ते केरु
बेडो बेगुनाह असां सां विढ़नि था, नाजाइज़ असां सां सरासर ज़ुल्म आहे। मुंहिंजे भाउ खे कल्ह धकिया तॾहिं बेहोश थी वियो, उन खां बाद मुंहिंजे भाउ खे खणी असां नालो त ॿुधा न त मीरबेग मरी सां विढ़िया आहिनि स्टाफ ते। एस एच ओ ब्रिग असां वियासीं बकर खान जमाली वटि, हो असां सां विढ़ण जे लाइ तयारु आहे, भुगती हुननि जे बाबति थोरो थो ॻाल्हाए त तव्हां हीअ कयो हू कयो, तव्हां फैज़ लेगर जो नालो ॾियो था यूसी चेयरमैन, फैज़ लेगर यूसी चेयरमैन को मथां त कोन ई हुते ज़ियान कंदो, हुते मारींदो माण्हुनि खे, हुनजो फाशी अॾा खुलियल सरेआम चर्स तक़सीम कारोबार मूं वटि मीडिया पिया आहिनि। चओ त मां तव्हांखे वीडियो रखां, इहे सरासर ज़ुल्म आहे। असां हाडनि खे अपील कंदा, महिरबानी करे असांजो हिन मामले जो नोटिस वठनि, मरी बिरादरी खे अपील कयो त असांजो मदद कनि। एसएसपी दादी डीएसपी जोई खे मां अर्ज़ु कयां थो त असांजो केस दाख़िल करणु ते एफआईआर थी वञे। हे वरी बि विढ़ंदा, असांखे अॻु में बि चयो त विढ़ंदा, वरी बि असां चवंदा महिरबानी करे असांजो केस दाख़िल करणु। महिरबानी। जी सर, जेको 24/4/2026 ते जेको असांजी मरी बिरादरी जो माल जेको कयो लेगारी जे हथियार हूंदा आहिनि, 10 खां वधीक हथियार हूंदा, जिन मां असां जेको 6 ॼणनि खे सुञातोसीं ऐं ॿिया जेके 4 नामालूम हुआ। जेको हिकिड़ो फैसल आहे ऐं ॿियो जहांगीर आहे, टियों बिशारत आहे, 4 लेगारी ऐं ॿियो हिकिड़ो चांदो आहे ऐं हिकिड़ो बबर आहे। असीं उन खां बावजूदि असीं ट्रिकबाला जेको एस जो वियासीं एनसी रिपोर्ट दाख़िल करण जे लाइ, असांजो एनसी रिपोर्ट दाख़िल कयो। उन खां बाद में असां एसएसपी साहिब सां मिलियासीं ऐं डीएसपी जोई सां मिलियासीं त असांजो केस दाख़िल कयो एफआईआर। पर उहो बासर माण्हू उन्हनि खे सियासी सपोर्ट आहे, उन्हनि जो मंशात जो कारोबार आहे, उन्हनि जा वास्ता वॾा, उन जे करे उन्हनि ते केस वग़ैरह दाख़िल नथो कयो वञे। वरी कल्ह असांजे छोकिरे सां मिलिया, असांजो 400 खां मथे माल जेको आहे जिन जी मालियत तक़रीबन 20 खां 22 लख रुपया हूंदी, जेके 20 खां 22 लख रुपया धारो हथियारनि जे ज़ोर ते सरेआम 20 जेके धारो आयो अथनि। असां चयो था असांजी एफआईआर जेका आहे उन दहशतगर्दी कई आहे, उन ते दहशतगर्दी जी एफआईआर दाख़िल कई वञे। मगर एसए जो जेको ट्रिकबाला आहे, बासर हुजनि जे माना हुतां जा जवाबदार जेके उहे बासर आहिनि, उन्हनि खे सियासी सपोर्ट आहे, उन्हनि ते केस वग़ैरह दाख़िल नथो कयो वञे। असांजो आईजी सिंध ऐं डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू शीशन जे दादू खां असीं परज़ोर मुतालबो था कयूं त ख़ुदारा हिन खे जहिड़े जे तरफ़ न करणु घुरिजे, जेको न विधो वञे, बिरादरी जे तरफ़ न हिन मसइले खे न विधो वञे, इन मसइले खे हल कयो वञे। असांजो जेको क़ानूनी राइट आहे एफआईआर, उहा असांजी एफआईआर ते फुल फॉरन जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो इहो मुतालबो आहे।